छो त चवंदा आहिनि रब्त दांगीअ ते बि वरंदी आहे, पर हिननि खे इहो सम्झणु खपे त ज़ुल्फ़कार अली भुट्टे जंहिं 73 जहिड़ो आइन ठाहियो, जंहिं 99,000 फ़ौजी हुननि जा आज़ाद कराया, जंहिं एटम बम जो हिननि खे प्लान ॾिनो, जंहिं ख़बर न आहे सॼी दुनिया में इस्लामी मुल्कनि जा पैसा मेड़े अची हिते गॾु कई, ओड़े माण्हू खे हिननि पाण मारियो। बलोचन न मारियो हिनखे, सिंधियुनि हिननि खे कोन मारियो जेको आहे सिंधी जेके जज हुया, पठान जज बि कोन मारियो हिननि खे, पंजाबी जजनि फाई ॾिनी हिननि। बेनज़ीर जेका सदाईं पंजाब जे मुफ़ाद जी ॻाल्हि कंदी, पाकिस्तान जी ज़ंजीर सम्झी वेंदी, उन्हनि खे बि पंजाबियुनि मारियो, रावलपिंडी में शहीद कयूं। अञा ताईं ही दौर इक़्तिदार में हूंदे बेनज़ीर जे खून सां ही वफ़ा नथा करे सघनि, उनजे कातिलनि ताईं नथा पहुची सघनि, कातिलनि जा गिरफ़्तार करे सही तरह सां उनजो केस नथा चालान कराए सघनि, त ही सिंध सां कहिड़ो इंसाफ़ कंदा जेको